मुंहिंजा मोहतरम साथियो, गुड्डू जा रहवासियो, मीडिया हज़रात, सबके सलाम। अॼु असां सरदार दाऊद जान खान, सरदार अली जान खान सां गॾिजी पंहिंजे गुड्डू जे रहवासियुनि जेके असांजा भाइर आहिनि, असांजे हर दुख सुख में गॾु आहिनि, उन्हनि जे हर मसइले जे लाइ असांखे फ़िक्रु हूंदो आहे, असांजे मथां ज़िमेवारी बि आहे। हाणे अॼु असां इन सिलसिले में आयासीं जेके असांजा गुड्डू जा रहवासी 3 ॾींहंनि खां वठी एहतिजाज में वेठा आहिनि। असां इहो सोचियो वापडा वारा ज़रूरु ईंदा, उन्हनि खां पुछंदा तव्हांखे छा ॾुख आहे, छा तकलीफ़ आहे। इन जे बावजूदु वापडा वारा कोन आया, जो उन्हनि जी ज़िमेवारी हुई, उहे न आया। असां अॼु गॾिजी करे इन्हनि जे मसइलनि जे लाइ हिते एहतिजाजी कैंप वटि पहुता आहियूं। इहो असां ते फ़र्ज़ु आहे, जेके बि तव्हांजा मसइला मसाइल आहिनि, जेके तव्हां सां ज़ियादतियूं करनि था पिया, ख़ासि करे अॼु हे एहतिजाजी कैंप आहे वापडा जे ख़िलाफ़। वापडा ईअं न आहे बसि ईअं सफ़ेद हाथी आहे, मगर इलाइक़े जे माण्हुनि, इलाइक़े जे वासियुनि खे बाक़ाइदा उनजे हक़ हक़ूक़ जेके पॉलिसियूं आहिनि उन मुताबिक़ वापडा वारनि खे बि हलणो पवंदो। असां उन्हनि खे वार्निंग ॾियूं था पिया, जेके असां ईअं नथा चऊं तव्हां 24 कलाक बिजली हलायो, मगर जेके बि पॉलिसी तहत जेका लोड शेडिंग आहे उहो बिलाशिक करनि, हिकु गवर्नमेंट जी पॉलिसी आहे, वफ़ाक़ी गवर्नमेंट जी पॉलिसी आहे, उन मुताबिक़ ईअं न आहे। उहो जेका लोड शेडिंग जेको 12 कलाक आहे उहो बि करे वञनि, बाक़ी जेको 12 कलाक जेके हिननि खे बिजली ॾियणी आहे उन में बि कटौती करे 3-4-5 कलाक हिननि खे बिजली ॾियनि, 5-6-7 कलाक वरी उन में बि कटौती करे वञनि, वरी बिलनि ते अचनि, बिल ठीकु ठाक तरीक़े सां बिलूं बि हिननि खे उमाड़िया वेंदा आहिनि। और उन खां अलावा जेके मीटर में जेको रीडिंग हूंदो आहे उन खां अलावा उहो डिडक्शन लॻाए करे इन्हनि खे वॾा वॾा ॻरा बिल ॾिना वेंदा आहिनि। मुश्किलातुनि में इन्हनि खे फसायो वेंदो आहे। मगर मां तव्हां सभिनि दोस्तनि खे इहो चवां थो, इंशा अल्लाह असां गॾिजी करे इन वापडा वारनि खे पंहिंजे रस्ते ते आणण जे लाइ वार्निंग ॾियूं था। इंशा अल्लाह उहे ईंदा, जेकॾहिं न आया असां तव्हां सां गॾु आहियूं, हर मौक़े ते गॾु हूंदासीं, हिते बि गॾु हूंदासीं, कश्मीर वारे एहतिजाज में बि गॾु हूंदासीं, हर जाइ ते इंशा अल्लाह इन्हनि खे कोन छॾींदासीं, दादागिरी बदमाशी करण खे न ॾिबो। बाक़ी तव्हांखे जवाबु ॾींदासीं। बहरहाल हे अॼु एहतिजाज आहिनि उनजे लाइ तव्हां पुछो था पिया, उन जे लाइ असां घणो कुझु कयो आहे। उन जे लाइ असां घणो कुझु कयो आहे। असां चाहे कराची में वेंदा आहियूं, पंहिंजो टाइम ज़ाया न कंदा आहियूं। असांजे कच्छ में फाइलूं हूंदा आहिनि, असांजे कच्छनि में फाइलूं हूंदा आहिनि। असांजा जेके तरक़ियाती कम असां तव्हांखे ॾेखारींदासीं, असां प्रूफ करे ॾींदासीं असां जेके तरक़ियाती कम जेके कया आहिनि, कंहिं टेन्यूअर में ॿियनि जायुनि ते न थिया हूंदा, ॿियनि MPA MNA न कया हूंदा, जेके असांजे इलाइक़े में थिया आहिनि, असां प्रूफ करे तव्हांखे ॾेखारींदासीं। खामोश नहीं है, मगर बात ये है कि आप खुद देख रहे हैं वफाकी गवर्नमेंट का जो पॉलिसियाँ हैं उनको रास्ते हैं, पूरे सिंध में एहतजाज हो रहे हैं। हाँ, और इस सिलसिले में पीपल्स पार्टी बाकायदाई के साथ, चाहे गुड्डू नहीं हो और सारे सिंध में हर जगह पे एहतजाज वापडा के ख़िलाफ़ बाकायदाई हो रहे हैं, और इस तरीके से होते रहेंगे, इनको छोड़ेंगे नहीं। और ये आप कह रहे हैं कि भाई आप खामोश हैं, नुमाइंदे खामोश हैं। मैं पहले बता चुका हूँ कि हम इस्लामाबाद तक, आपको शायद मालूम नहीं है, वापडा वालों को, ये कश्मीर वालों को, कंदकोट वालों को और सैपको वालों को बुलाया गया है, मगर इस टाइम तक उन लोगों ने मसला हल नहीं किया है। फिर भी हम उनको ऐसे बुलाएंगे, इंशाअल्लाह ये मसले हल करवाएंगे।
بجلی کے حوالے سے میں آپ کو بتا چکا ہوں کہ اسی سلسلے میں پہلے یہ ہمارے بھائی جو ہیں گڈو والے بتاتے رہتے تھے. ہم نے یہ سوچا مشورہ کر کے ان کے خلاف اسلام آباد میں کمپلینٹ کیا اور یہ سارے سیپکو والے جو بھی عملدار تھے ادھر بلوائے گئے, ان سے پوچھا گیا ہے. ان لوگوں نے بولا بھائی ہم جا کے یہ مسئلے حل کریں گے. اس کے باوجود ان لوگوں نے یہ مسئلے حل نہیں کیے. انشاءاللہ ان کو ایسے نہیں چھوڑیں گے, پھر بھی ہم ان کے پیچھے لگیں گے. یہ راستے پہ انشاءاللہ ان کو لائیں گے. ان کو ابھی بھی وارننگ دیتے ہیں بھائی آپ جو بھی ہیں گڈو کے مسئلے مسائل حل کریں, نہیں تو ہم خاموش نہیں بیٹھیں گے. پیپلز پارٹی نے ہمیشہ اساں اگے بھی خاموش کون ہویاسے ان جے لائے. اساں جو ایم این اے صاحب باقاعدگی سان اسلام آباد انہن کي کال करायो आहे. हुते इहे सभु इंजीनियर इहो सेपको वारा अमलदार उते घुराया विया आहिनि. पब्लिक कमेटी जे आॾो पेश थिया आहिनि. उन जे बावजूद बि उन्हनि खे वफ़ाक़ी गवर्नमेंट घुराइण जे बावजूद उन्हनि उते लिखी ॾेई आया आहिनि असां मसइला हल कंदासीं. उन जे बावजूद उनखे महीनो गुज़री वियो आहे, उन्हनि कुझु कोन कयो आहे. इंशाअल्लाह इहे ॻाल्हियूं वरी असां इस्लामाबाद चाहे कराची में बाक़ाइदगी तव्हांजा जेके बि मसइला मसाइल आहिनि इन्हनि जे लाइ वधाईंदासीं. जेकॾहिं उहे नथा मञनि तव्हां सां गॾु हूंदासीं. हर एतिजाज हर फोरम ते तव्हां सां